अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल कयूम। दोस्तो हिन वीडियो में टिकटॉक जी कामयाबी ते ॻाल्हाईंदासीं त टिकटॉक ते कामयाबु कीअं थिजे, वीडियो वायरल कीअं कजे या कहिड़े टॉपिक ते वीडियो ठाहिजे। हिन वीडियो खे तव्हां आख़िर ताईं ॾिसिजो, तॾहिं तव्हांखे असांजी ॻाल्हि सम्झ में ईंदी। हलूं था वीडियो जी तरफ़। टिकटॉक ते माण्हू टिनि तरीक़नि सां मशहूरु थींदा आहिनि या वायरल थींदा आहिनि। पहिरियों हादसाती तौरु मशहूरु थियणु, ॿियो ख्वार थी मशहूरु थियणु, टियों महिनत करे मशहूरु थियणु। दोस्तो टिकटॉक ते कॉन्टेंट ठाहिण या मशहूरु थियण जा इंसान जा ॿ मक़सद हूंदा आहिनि। हिकु मशहूरु थी वञा, माण्हू इज़त कंदा, मूंसां मिलण लाइ सिकंदा। ॿिया उहे माण्हू आहिनि जेके पंहिंजी मशहूरी मां फ़ाइदो वठणु चाहींदा आहिनि। जीअं मां मशहूरु थियां त मुख़्तलिफ़ कंपनियूं या माण्हू मूंसां राब्तो कंदा, पंहिंजी प्रोडक्ट जी मशहूरी कराईंदा, स्पॉन्सरशिप मिलंदी जंहिंमां पैसा कमाए सघिबा। तव्हां मिस्टर चांडियो जो मिसाल वठो। हू हिकु वीडियो जो 1000 रुपयो वठंदो आहे सिर्फ़ु नाले खणण जो, मतिलबु पंहिंजी मशहूरी मां फ़ाइदो वठे पियो। हाणे तव्हां टिकटॉक ते अचण खां पहिरियां तइ करियो त तव्हांजो मक़सदु कहिड़ो आहे। सिर्फ़ु मशहूरु थियणु या हिन प्लेटफॉर्म तां फ़ाइदो बि वठणु चाहियो था। जेकॾहिं फ़ाइदो वठणु चाहियो था त तव्हांखे महिनत तमामु घणी करणी पवंदी। हिकु ॾींहं में घटि 5 वीडियोज़ बि अपलोड करणियूं पवंदियूं। कंहिंजी कॉपी न करियो, पंहिंजी हिकु अलॻि सुञाणप रखो। हिकु नए अंदाज़ सां पाण खे मुतारिफ़ करायो। टिकटॉक ते वायरल फिल्टर या वायरल टैग ते वीडियो ठाहे सघो था। जीअं 2-3 ॾींहं पहिरियां उमिरि वारो इफेक्ट हलियो पिए त टिकटॉक असांजी उमिरि ॿुधाए थी। अहिड़ियुनि चीज़नि ते तव्हांखे पंहिंजे अंदाज़ में वीडियो ठाहिणियूं पवंदियूं। म्यूज़िक खां बग़ैर टिकटॉक वीडियो बोरिंग लॻंदी आहे। पंहिंजी वीडियो में को न को म्यूज़िक ज़रूरु लॻायो। जेकॾहिं तव्हां पाण वीडियो में ॻाल्हाए रहिया आहियो त पोइ म्यूज़िक जी ज़रूरत न आहे। दोस्तो वीडियो अपलोड करण खां पहिरियां टैग्स जो ख़्यालु ज़रूरु रखो। तव्हां टिकटॉक ओपन कयो, माण्हुनि जूं वीडियोज़ ॾिसो जेके फॉर यू में हली रहियूं आहिनि। उन्हनि जे हैशटैग ते नज़र रखो। तव्हां बि उन्हनि टैग्स खे पंहिंजी वीडियोज़ में लॻाए पोइ वीडियो अपलोड करियो। इन सां तव्हांजी बि वीडियो फॉर यू में हलण जा चांस वधी वेंदा आहिनि। वीडियोज़ जी भरमार लाइ ॾियो। घटि में घटि हिकु ॾींहं में 5 वीडियोज़ अपलोड करियो। वीडियो ज़्यादा हुजण जो फ़ाइदो थींदो आहे, असांखे ख़बर न लॻंदी आहे त सोशल मीडिया ते असांजी कहिड़ी वीडियो वायरल थींदी। अचो त ॾिसूं था टिकटॉक वीडियोज़ लाइ बहितरीनु टॉपिक्स कहिड़ा आहिनि जंहिं ते वीडियोज़ ठाहे सघजनि। तव्हां ॻोठ जी वीडियो ठाहे सघो था। माल, फसल, रोड, रस्ता वग़ैरह ॾेखारियो, उन्हनि खे स्लो मोशन करियो या सुहिणे नमूने एडिट करे म्यूज़िक लॻाए टिकटॉक ते वीडियो अपलोड कयो। तव्हां मुख़्तलिफ़ जायुनि ते वञी उतां जी दिलचस्प मालूमात माण्हुनि खे ॾियो। इन चीज़ खे घणो पसंदि कयो वेंदो आहे। फ़नी वीडियोज़ ठाहियो पर इख़लाक़ जे दायरे में। माण्हुनि खे खिलाइण जो हुनुर तव्हां में आहे त जल्दी कामयाब थी सघो था। नया दरोगा बना है इसलिए तुझे फिल्मी डायलॉगनि ते लिपसिंग कयो। बॉलीवुड जी फिल्मनि जा दिलचस्प डायलॉग तव्हांखे नेट ते मिली वेंदा। डाउनलोड करे पंहिंजी लिपसिंग में वीडियो अपलोड कयो। चैलेंज वीडियो ठाहियो। जेकॾहिं तव्हां में को फ़न आहे, को टैलेंट आहे त उनखे टिकटॉक ते मुतारिफ़ करायो। माहिर नफ्सियात कहते हैं कि नींद से पहले आपके दिमाग पर हावी आखिरी शख्स। मालूमाती वीडियो ठाहियो। 1 मिंट में माण्हुनि खे दिलचस्प मालूमात मिली वेंदी त माण्हू तव्हांखे पसंदि करणु लॻंदा। मुख़्तलिफ़ मुल्कनि जी मालूमात ॾियो। हर मुल्क जी मालूमात इंटरनेट ते तव्हांखे मिली वेंदी या कंहिं बि मालूमात ते वीडियो टिकटॉक ते अपलोड करे सघो था। का चीज़ तव्हांखे ठाहिणी ईंदी आहे या को हुनुर आहे त उन जी वीडियो ठाहे टिकटॉक ते अपलोड कयो। ख़बरूं ॾेई सघो था। मुख़्तलिफ़ ख़बरूं हेडलाइंस जी सूरत में ठाहे अपलोड कयो। मुख़्तलिफ़ गाननि सॉन्ग्स ते लिपसिंग कयो। इन चीज़ जूं खोड़ वीडियोज़ टिकटॉक ते आहिनि, पर शायदि तव्हांजो हिकु नओं अंदाज़ हुजे। जानवरनि जी वीडियो ॾेई सघो था। मुख़्तलिफ़ जानवरनि जी दिलचस्प मालूमात ॾियो या पिड़ी जा रेट ॿुधायो।
फ्रूट कटिंग, फ्रूट खे कटण वक़्तु उन जी वीडियो ठाहे सुहिणे नमूने एडिट कयो, म्यूज़िक लॻायो, अपलोड कयो। इन चीज़ खे ॿाहिरिएं मुल्क घणो पसंदि कयो वेंदो आहे। गेमिंग वीडियोज़ जो जेकॾहिं तव्हां पबजी खेॾो था, पबजी में अक्सर फ़नी मोमेंट अची वेंदा आहिनि, उन्हनि खे टिकटॉक ते अपलोड कयो। मीम्स ठाहियो, मीम्स माण्हू घणो पसंदि कनि था। इन चीज़ में महिनत आहे पर वीडियो वायरल थींदी। हर इंसान पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में को न को कमु कंदो आहे। तव्हां कमु कंदे पंहिंजी वीडियो ठाहे म्यूज़िक ऐड कयो, अपलोड कयो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में कुकिंग कयो था, खाधो वग़ैरह पचायो था, ख़ासि करे छोकिरियूं, त पोइ खाधे पचाइण, ठाहिण या रेसिपी जी वीडियो अपलोड करे सघो था। वकील आहियो त क़ानून जे हवाले सां वीडियो ठाहियो, डॉक्टर या हकीम आहियो त सिहत जे हवाले सां वीडियो ठाहियो, कारोबारी शख़्स आहियो त बिज़नेस आइडियाज़ ॾेई सघो था। दोस्तो तक़रीबन 16-17 आइडियाज़ तव्हांखे ॾिना आहिनि। यादि रखो, तव्हांजो टॉपिक कहिड़ो बि हुजे, हैशटैग शुरूआति में उहो ई लॻायो जेको माण्हुनि जी फॉर यू वारी वीडियोज़ में लॻल आहिनि। जॾहिं तव्हांजा फॉलोवर्स वधी वञनि पोइ तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा टैग लॻाए सघो था। स्टार्टिंग में टिकटॉक ते फॉलोवर्स वधाइण जो बहितरीनु तरीक़ो हीउ आहे, तव्हां माण्हुनि खे फॉलो कयो, उहे बि तव्हांखे फॉलो बैक कंदा आहिनि। मुख़्तलिफ़ वीडियोज़ ते कमेंट ॾींदा कयो, उतां बि फॉलोवर्स अची वेंदा आहिनि। आख़िर में तव्हांखे इहो चवंदुसि, तव्हां चाहे केर बि आहियो, यूट्यूब हुजे, फेसबुक हुजे या टिकटॉक हुजे, तव्हां हिकु चकर कोशिशि ज़रूरु कयो। ईंदड़ दौरु इंटरनेट जो आहे, हितां कारोबार थींदा, हितां मशहूरियूं थींदियूं। टीवी वारो दौरु बि ख़तमु थियण वारो आहे। दुनिया मोबाइल में समाइजी वई आहे। हिकु चकर कोशिशि करण सां तव्हांजी ज़िंदगी बदिलजी सघे थी। हाणे असां सिंधियुनि खे बि दुनिया सां गॾु हलणो पवंदो। उम्मीद आहे हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।